छा आहे कि शाइर जो कंहिं हिकु नज़रिए सां जेको सो लाॻापियल हुजणु ज़रूरी आहे या न? ॾिसो तव्हां जेकॾहिं हिकिड़ो जे हिकिड़े नज़रिए जी ॻाल्हि था करियो त हीअं आहे जो अॼु माण्हू जेकॾहिं वेही को नज़म लिखे, लेडी गागा ते नज़म लिखे, अॼु जेकॾहिं माण्हू वेही माधुरी ते नज़म लिखे त उन ते तनक़ीद करण वारो माण्हू खणी तनक़ीद करे त बाबा जेको सो तव्हां मारवी ते छो कोन लिखियो, सही जेके पंहिंजा हिते जा निज किरदार हुआ, तव्हां ससुई ते कोन लिखियो जेको हिते पंहिंजो केच मकराण जो निज किरदारु, तव्हां सुहिणी ते कोन लिखियो जेको सिंधु दरिया सां वाबिस्ता जेके शयूं जेके हिकिड़ो सम्झ त किरदारु हो, जेके लतीफ़ ॻायो। त मुंहिंजो माने उन्हनि माण्हुनि खे जवाबु इहो आहे त बाबा ॾिसो जेकॾहिं माण्हू सर्कल में रही करे शाइरी कंदो, जेकॾहिं माण्हू सर्कल में रही करे जेकॾहिं हू पंहिंजी तख़लीक़ खे उते ई माने शाइरी कंदो त पोइ जेको सो माण्हू खे ॿाहिरि जी शइ माने मुतासिर बि कंदी रहंदी, पर हू हुनजो इज़हार शाइर जो माण्हू कमु आहे त हू पंहिंजी माने जेका ॻाल्हि आहे उनखां मुतासिर थियो उनजो इज़हार करे। हू जेकॾहिं कंहिं लेडी गागा ते नज़म लिखे थो त शाइर हुनजो मक़सदु आहे शाइर हुन मञा मुतासिर थियो आहे, हुनजी का न का शइ हुनखे माने मुतासिर कयो आहे तॾहिं हुन माने उन इहा शाइरी लिखी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं पाण उते चऊं त बाबा तव्हां ससुई ते कोन लिखियो, मारवी ते, बाबा ॾिसो इहे असांजा वाक़ई निजी किरदार आहिनि, पर इहो अॼु खां 100 साल अॻु में जा जेके किरदार आहिनि उनखे अॼु खां हज़ारे माण्हुनि अॻु में इन्हनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे। पर जेकॾहिं तव्हां माने ॾिसो न, जेकॾहिं माने हिकिड़ो माण्हू आहे उहो हिकिड़ी ॻाल्हि करे थो ऐं 100 माण्हू बि उहा साॻी ॻाल्हि कनि था त पोइ उन शाइर माने 100 शाइर ससुई खे ॻाइनि, 100 शाइर वेही जेके मारवी खे ॻाइनि त पोइ माने उहो मौज़ू बि तमामु घणो लताड़ियल थी वेंदो ऐं उहे उन शाइर जी बि ॻाल्हि जी बि एतिरी अहमियत कान रहंदी। उन करे माने माण्हू खे सर्कल में रहणु ज़रूरी न आहे, माण्हू सर्कल खां ॿाहिरि ई शाइरी करे।